नाज़िम खानपुर महल में ॻोठाणे एहतिजाज कंदे दायूं आहे त बासर संदसि भेण जो ज़बरदस्ती निकाह टोड़ाए पंहिंजे ज़हनी मरीज़ भाउ सां शादी कराइण चाहे थो। तहफ़ुज़ ॾेई खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। ॻोठ मियां कंढो जो रहवासी पुरियत गुल मोहम्मद मलिक पंहिंजे चाचे अर्ज़ मोहम्मद मलिक सां तालके प्रेस क्लब खानपुर महल पहुचींदा आहियूं त हुन पंहिंजी भेण अख़्तियारा मलिक जी शादी 3 महीना अॻु ॻोठ जे नौजवान रहमतुल्लाह मलिक सां कराई हुई, जिते बासर अब्दुल हक मलिक कावड़ियल हुयो। जे हाणे संदसि भेण में रहमतुल्लाह खे घरां अगवा कराए मथस ज़ोर रखियो आहे त हू पंहिंजी भेण जो निकाह टोड़ाए संदसि पागल भाउ मोहम्मद नवाज़ मलिक सां कराए। हुन दाहींदे चयो त पंहिंजी भेण जो ज़हनी मरीज़ सां परणो करण खां इनकार करण ते बासर अब्दुल हक मलिक संदसि भेण खे अगवा करण लाइ घर ते हमला कराया आहिनि। मुतासिर ॻोठाणे जो चवणु हो त गुज़िरियल राति ॻोठ में करीम बख़्श मलिक उर्फ़ केची जे ओताक ते कठ पिणु कयो वियो आहे, जंहिंमें बासर अब्दुल हक मलिक, बख़्शण मलिक, फ़कीर मोहम्मद मलिक, छुटल मलिक ऐं ॿियनि शिरकत कई, जंहिंमें संदसि भेण खे अगवा करण जो प्लान जोड़ियो वियो आहे। तंहिं करे मुंहिंजी भेण अख़्तियारा जी ज़िंदगी खे ख़तरो आहे। हुन DIG सखर SSP घोटकी ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त बासर जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे संदसि भेण जी ज़िंदगी बचाई वञे।